ओम शांति। दीदी मल्लिकार्जुन नव 2023 मिठ बाप रचवंता मिठे मिठे बार ज्ञान की धारणा तॾहिं थींदी जॾहिं देवी अभिमानी ठहींदसि। देवी अभिमानी ठहण वारे ॿारनि खे बाप जी यादि रहंदी त बुद्धि शुद्ध थींदी वेंदी त धारणा थींदी वेंदी। प्रश्न कंहिं हिक भूल जे कारण मनुष्यनि आत्माउनि खे निर्लेप चई छॾियो अथनि। उत्तर मनुष्य आत्मा सो परमात्मा मनुष्यनि आत्मा सो परमात्मा चयो। हिन भूल जे कारण आत्मा खे निर्लेप मानी छॾियो अथनि। लेकिन निर्लेप त हिकु शिव बाबा ई आहे जंहिंसां दुख सुख मिठो कड़वो जंहिंखे दुख सुख मिठो कड़वो जो अनुभव न थींदो आहे। आत्मा त चईंदी आहे फलानी चीज खटी आहे। बाप चईंदो आहे मुंहिंजे कहिड़ी बि चीज जो असर न थींदो आहे। मां हिन लेप शेप खां निर्लेप आहियां। ज्ञान जो सागर आहे न उहो ई ज्ञान तव्हांखे ॿुधाईंदो आहे न। गीता तव्हां तक जी जगाए करे आई आहे। ओम शांति खे चयो आत्मा चयो हिन ऑर्गन स्वर आत्मा आहे शांत स्वरूप। मुंहिंजे आत्मा खे शरीर मिलंदो आहे तॾहिं मां टॉकी ठहींदी आहियां न। शरीर द्वारा अनेक प्रकार जो कर्म कंदा आहियूं। पहिरियों निश्चय करणो आहे। ॿिया सत्संगनि में मनुष्यनि खे ॿुधाईंदा आहिनि देहदारी ॻाल्हाईंदा आहिनि। चईंदा आहिनि फलानो महात्मा वेठो आहे। हिते इहा ॻाल्हि न आहे। तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मा आहियूं। ये शरीर रूपी ऑर्गन्स आहिनि। आत्मा परम पिता परमात्मा द्वारा ॿुधदी आहे जंहिंजो नाम हिकु शिव आहे। हिन समय ॿार वेठा आहिनि ॿुधण लाइ। केरु ॿुधाईंदो आहे? बेहद जो बाप ॿुधाईंदो आहे न। जॾहिं परम पिता परमात्मा चइबो आहे त बुद्धि योग मथे हली वेंदो आहे न। शिव माना बिंदी। आत्मा भी बिंदी आहे न। परमात्मा भी बिंदी आहे। परंतु उन्हनि खे परम पिता परमात्मा चइबो आहे। उहो बाप थियो ऐं आत्मा ॿार ठहरिया। सम्झणो आहे कि असां आत्मा हिन शरीर द्वारा पंहिंजी पालौकिक बाप जी संतान ठहिया आहियूं। तव्हां ॿारनि खे देही अभिमानी ठहिणो पए। ऐं सभु जगह मनुष्यनि खे सम्झाईंदा आहिनि। कोई गीता पाठी हूंदा आहिनि उहे बि गीता खे यादि करे चईंदा आहिनि गीता में भॻवान हीअं चयो अथई त असां आत्मा हिन ऑर्गन्स द्वारा पंहिंजी पालौकिक बाप जी संतान ठहिया आहियूं। तव्हां ॿारनि खे देही अभिमानी ठहिणो आहे। ऐं सभु जगह मनुष्य खे सम्झाईंदा आहिनि। चईंदा आहिनि गीता पाठी कोई गीता पाठी हूंदो त उहो बि गीता खे यादि कंदो चईंदो गीता जी भॻवान हीअं चई। सम्झंदा आहिनि भॻवान साकार में ये गीता ॿुधाईंदी। कोई वेद शास्त्र ॿुधाईंदा आहिनि। वेद त मनुष्य ने ई रचिया आहिनि। निराकार भॻवान वेद न ठाहींदा आहिनि। व्यास त मनुष्य ई आहे न। व्यास खे परमात्मा न चईंदासीं। परम पिता परमात्मा त बिंदी आहे न। ॿार साकार में आहिनि। साकार रूप आहे न। बाप त आहे ई निराकार न। बाप चईंदा आहिनि मूंखे बि कोई नंढो वॾो न ठहिणो आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे त कॾहिं नंढो वॾो न ठहिणो आहे न। तव्हां नंढा वॾा थींदा आहियो न। मूंखे चईंदा आहिनि ही परम पिता मनुष्य पहिरियों बालक ठही पोइ वॾा थी बाप ठहींदा आहिनि पोइ बालक ठहींदा आहिनि। मां त हमेशा पिता ई आहियां। मां बालक न ठहींदो आहियां। मुंहिंजो हिकु नाम शिव आहे न। तव्हांजो 84 जन्म हूंदा आहिनि। जॾहिं 84 जन्म वठंदा आहियो त सम्झो 84 नाम हूंदा आहिनि। मां परम पिता त बिंदी आहे न। सिर्फ़ पूजा जे लाइ भक्ति मार्ग में वॾो रूप ठाहे करे रखियो अथनि। जीअं कोई वॾो चित्र ठाहींदा आहिनि न। बुद्ध जो ॾाढो वॾो चित्र ठाहींदा आहिनि। एतिरो लंबो मनुष्य त थी न सघे न। इहे मान ॾींदा आहिनि। सम्झंदा आहिनि उहो ॾाढो वॾो हुयो। बाप त वॾे ते वॾो परम पिता परमात्मा आहे न। त कोई चित्र वॾो ठाहिण सां वॾो थोरी थी वेंदो आहे। बाप पंहिंजो परिचय बि ॾींदा आहिनि न। मुंहिंजो त मूंखे त शिव ई चईंदा आहिनि। ॿारनि खे सम्झाइबो आहे। तव्हांखे सम्झणो आहे असां निराकार शिव बाबा जे सम्मुख ईंदा आहियूं।
वञूं त मूंखे त हमेशा परमपिता परमात्मा ही चईंदा थियनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे त हमेशा परमपिता परमात्मा ही चईंदा आहिनि। मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न, परमात्मा वेही सम्झाए थो। आत्मा खे नॉलेज न ॻाईंदा आहिनि। परमपिता परमात्मा अर्थात परमात्मा उहो ज्ञान जो सागर आहे। असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों आत्म अभिमानी थियणो खपे, देह अभिमानी न थियणो आहे। परंतु ड्रामा अनुसार असांखे देह अभिमानी थियणो ई आहे। हाणे पोइ वरी बाप अची असांखे देही अभिमानी ठाहींदो आहे। तव्हां सभु ॿार आहियो न, इहे बि ॿार आहे न। आत्मा परमपिता परमात्मा ॾाढे खां वरसो वठंदी आहे न। लौकिक संबंध में सिर्फ़ ॿारनि खे वरसो मिलंदो आहे न, कन्या खे न मिलंदो आहे। बेहद जो बाप चईंदो आहे तव्हां सभु आत्मा ई आहियो, तव्हां हर हिक जो हक़ आहे। मुंहिंजो परमपिता परमात्मा जो हुयो न, ऐं आयो बि। चईंदा आहिनि न ओ गॉड फादर, ओ परमपिता परमात्मा महिमा कंदा आहिनि। केरु कंदी आहे? आत्मा कंदी आहे। वो लौकिक फादर जो शरीर जो आहे न, इहे त आत्माउनि जो बाप आहे न। आत्मा सॾु कंदी आहे ओ परमपिता परमात्मा। अविनाशी बाप खे यादि कंदा ई आहिनि। श्री रावण राज्य में दुख ई दुख आहे न। जॾहिं खां रावण राज्य शुरू थींदो आहे न, तॾहिं खां यादि करणु शुरू थींदो आहे। यादि त बाप खे करणो आहे न, छोजी वरसो त हुन खां ई मिलंदो। हिते त मनुष्यनि खे ॾाढनि जी यादि पवंदी आहे। गुरु माण्हू हिक जी यादि बुलाए ॾींदा आहिनि। गुरु माण्हू हिक जी यादि बुलाए ॾींदा आहिनि। अगरि सर्वव्यापी आहे त गॉड व फादर कंहिंखे चईंदा आहियो? बाप घड़ी घड़ी चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी था, उते वेंदे मुझ बाप की याद करो। सम्झो त श्रीमत ते हलूं था न, मां आत्मा खायां थी, बाप की याद में आहियां न। याद सां विक्रम बि विनाशी न। ये मंजिल ॾाढी भारी आहे। योग कोई मासी जो घर थोड़ी आहे। मनुष्यनि त बाप जो नाम ई प्रायलोक करे छॾियो अथनि। श्री कृष्ण त ॿार ठहियो। एतिरी वॾी प्रालब्ध ज़रूर बाबा ई ॾिनी हुई न हुनखे। बाप चईंदा आहिनि देर सहित सभु धर्मनि खे भूलो हाणे। ये नाम त सभु पोइ में रखिया आहिनि, सभु पोइ रखिया अथनि। त इहो सम्झाइणो आहे परमपिता परमात्मा द्वारा असां इहे नॉलेज पढ़ूं था। ॿियो कोई अहिड़ो स्कूल न आहे जिते सम्झूं की असां आत्मा ई आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों त सुतो प्रधान हुयासीं, पोइ सुतो रजो तमो में ईंदा आहियूं। खाद आत्मा में पवंदी आहे न, मुंहुं में त खाद न पवंदी आहे न। मां त एवर सचो सोनो आहे न। तव्हांजी आत्मा सभु हिन समय आयरन जे थियणी। मम्मा बि चईंदी हुअसि शिव बाबा सां ॿुधूं था, उहो ई ॿुधाईंदा आहिनि। शिव बाबा त ख़ुदि ज्ञान जो सागर आहे। इहे ॾाढी वॾी सम्झ जी ॻाल्हि आहे। बरोबर असां बाबा जा ठहिया आहियूं, उहे असांखे पढ़ाइनि था न। बाबा सां पढ़ी करे असां जीवन मुक्त ठहींदासीं न। जीवन मुक्त माना हिन शरीर में त अचिणो आहे, परंतु सुख भोगणो आहे। मुक्ति सभिनि खे मिलंदी आहे, परंतु जीवन मुक्ति में त नंबरवार ईंदा आहिनि न। मुक्त त सभी आत्मायूं थी वेंदियूं। दुख सां अधकल्प जे लाइ मुक्त करे ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि तव्हांखे लिबरेट करे जीवन मुक्त ठाहींदो आहे न। पोइ कोई केतिरा जन्म वठंदा, कोई केतिरा जन्म वठंदा। जीवन मुक्ति त सभु ठाहींदा आहिनि। अगरि जीवन मुक्त जो वरसो त सभिनि खे मिलंदो। श्री बाबा चईंदा आहिनि न पहिरियों जो आत्मायूं मथां खां हेठि थींदियूं सुख भोगदियूं आहिनि। जात सब्जती दाता हिकु ई आहे न। जो बि धर्म स्थापक आहिनि सभु पुनर्जन्म वठी वठी हाणे तमो प्रधान ठहिया आहिनि। मां अची करे सभिनि खे हिन दुखनि सां छुड़ाईंदो आहे। इन करे मूंखे लिबरेटर चईंदा आहिनि। मुक्ति जीवन मुक्ति जो दाता बि आहे न। मुक्ति अर्थात पंहिंजे घर साइलेंस धाम में वञणु।
बाप बि परम धाम खां ईंदा आहिनि, जंहिंखे परलोक चइबो आहे न। तव्हां निर्वाण धाम स्वर्ग धाम खे यादि कंदा आहियो। स्वर्ग ऐं नर्क हिते ई हूंदो आहे न। हिन समय सभु सम्झंदा आहिनि इहे नर्क आहे, केतिरो दुख पाईंदा आहिनि न। गरुड़ पुराण में त ॾाढी रोचक ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि, जंहिंसां मनुष्य खे डर थिए ऐं पाप करण सां बची वञनि। इन करे अहिड़ी ॻाल्हियूं वेही ठातियूं अथनि। द्वापर खां इहे शास्त्र ठहण शुरू कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि, मां अची करे ब्रह्मा द्वारा ब्राह्मण धर्म रचंदो आहे। उहा पोइ सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा आहिनि। मतिलबु हाणे जो बि असांजे ब्राह्मण धर्म में आत्माएं ईंदियूं, चाहे आकाश ब्राह्मण हुजनि चाहे फुलकाश ब्राह्मण हुजनि, पर उहे सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदियूं आहिनि। 2 युगनि में कोई धर्म स्थापन करण वारो ईंदो ई न आहे। पोइ हिक ॿिए जे पुठियां नंबरवार ईंदा वेंदा आहिनि ऐं पंहिंजे धर्म खे ॿिया सभु पंहिंजे धर्म खे ॼाणंदा आहिनि। ॿिया सभु दुनिया में सभु ॼाणनि था। इहे देवी देवता धर्म प्राय लोग थी वेंदा, पोइ पंहिंजे खे देवता कहलाए न सघंदा। पतित कीअं श्री अथवा श्रेष्ठ कहलाईंदो, बाप ही श्रेष्ठ ठाहींदो आहे न। देवताउनि खे श्रेष्ठ चइबो, उन्हनि जे चित्र बि आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि कि देवी देवता धर्म कॾहिं हुयो, कीअं स्थापन कई। सत्ययुग जी आयु ही लंबी करे छॾी। सत्ययुग जी आयु ही लंबी करे छॾी अथनि, त कीअं सम्झनि। हाणे बाबा चईंदा आहिनि, ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। हाणे खेल पूरो थींदो, ॾिसंदा बि आहियो, ॾिसंदा न आहियो कि हाणे मुक्ति जीवन मुक्ति जा केस खुलनि था। मुक्ति जीवन मुक्ति दाता त हिकु ई आहे न। हिते त ॾिसो जगत माता जा टाइटल बि कोई खे ॾेई छॾंदा आहिनि। वास्तव में जगत अम्बा इहा आहे न, ईअं कोई बि न हूंदो जो जगत पिता बि हुजे, शिक्षक बि हुजे, जगत गुरु बि हुजे। पर मनुष्य पंहिंजे मथां नाम रखाईंदा आहिनि, परंतु आहिनि थोरी। काथे वो लक्ष्मी नारायण ऐं काथे इहे विकारी बि पंहिंजे मथां टाइटल रखी छॾंदा आहिनि। मनुष्य केतिरा बुद्धू ठही आहिनि न। आदि सनातन देवी देवता धर्म खे भुलिजी उन्हनि जे टाइटल पोइ पंहिंजे खे ॾेई छॾिया अथनि। वास्तव में उच्च मर्तबो त हिकु ई आहे, सदगति दाता त उहो ई आहे न। राम चओ त बि उहो निराकार ही ठहरियो। बाप चईंदा आहिनि, भारतवासियुनि खे पंहिंजे धर्मनि जो पतो न आहे। हाणे ॿियो कीअं स्थापन कयो, कॾहिं ऐं कीअं स्थापन कयो। ॾिसो बाक़ी सभु धर्म वारा पंहिंजे बारे में ॼाणंदा आहिनि। कोई कंहिं धर्म देवी खे यादि कंदो आहे, कोई कृष्ण खे, कोई गुरु खे। गुरु जो फोटो बि लॻाए ॾींदा आहिनि। तव्हांजे चित्र सां कमु न आहे, तव्हांजे चित्रनि सां कमु न आहे। जंहिंजो कोई चित्र न आहे वो विचित्र आहे। बाप विचित्र आहे न। जीअं बाप विचित्र आहे न, वैसे बच्चे ॿार बि विचित्र आहिनि। आत्मा ही ॿुधंदी आहे न। बाबा ये तन लोन वरितो अथई। चईंदा आहिनि, मां प्रकृति जे आधार बिगर ज्ञान कीअं ॾियां, राजयोग कीअं सिखलायां। भगवान निराकार खे चइबो आहे न, हुनखे अचिणो ई आहे हिन पतित दुनिया में। श्री कृष्ण खे ॾेखारींदा आहिनि कि वो पीपल जे पते ते सागर में आयो। इहे त कोई ॻाल्हि न आहे। श्री कृष्ण त फर्स्ट प्रिंस विश्व जो हूंदो, उते कोई धर्म न हूंदो, अद्वैत राज्य हूंदो, पोइ द्वैत थी वेंदो आहे। पोइ अनेक प्रकार जा धर्म स्थापन थींदा। बाबा पूरे चक्कर जो ज्ञान असांखे, अगरि असां बाबा जी कंहिं ॻाल्हि खे सम्झूं कि सत्युग में प्रिंस हूंदो, फर्स्ट प्रिंस विश्व जो, त ॿियो कोई धर्म न हूंदो। पोइ धीरे धीरे द्वापर युग खां अनेक धर्म ईंदा। पहिरियों अद्वैत राज्य आहे, पोइ द्वैत थी वेंदा, मतिलबु ॿ खां ज्यादा धर्म। त ॿारनि खे सम्झणो आहे कि बाबा हिन शरीर में अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, मां अशरीरी आहियां, हिन शरीर द्वारा तव्हांखे ज्ञान ॾींदो आहे। मां आहियां ज्ञान जो सागर। ये सभु ॻाल्हियूं बाप भी सम्झाइनि था। सिर्फ़ ईश्वर व परमात्मा चइण सां बाप जो संबंध भुलिजी वेंदो आहे।
परमात्मा सन जो बाप उन्हनि सां असांखे छा मिलंदो आहे? वस्तु। ये भुलिजी वेंदा आहिनि। उहा असांजो बाप बि आहे, क्रिएटर आहे, असां उन्हनि जी रचना आहियूं। हुननि असांखे क्रिएट कयो अथई, न कोई त रचना हूंदो न। बाबा सम्झाईंदा आहिनि पुरुष हद जो ब्रह्मा हूंदो आहे, ॿारनि खे क्रिएट कंदो आहे, पहिरियों स्त्री खे अडॉप्ट कंदो आहे, पोइ हुननि द्वारा ॿार क्रिएट कंदो आहे। बाबा बि चईंदा आहिनि न मां हिननि द्वारा क्रिएट कंदो आहे। स्त्री त ज़रूर खपे न। बाबा खे चईंदा ई आहिनि तव्हां माता पिता आहियो, त इहे ब्रह्मा माता थी वई न, इन्हनि द्वारा मां तव्हांखे एडॉप्ट कंदो आहे। त तव्हांखे ब्रह्मा मुख वंशावली चईंदा आहिनि न, तव्हां बाप त ठहिया आहियो हिननि द्वारा। इहे ॾाढी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। शास्त्र में ईअं न आहे। मूंखे चईंदा आहिनि नॉलेजफुल जानी जाननहार। बाबा आहे नॉलेजफुल जानी जाननहार। मनुष्य सम्झंदा आहिनि परमात्मा सभिनि जे अंदर जी ॻाल्हियुनि खे ॼाणंदो आहे, उहा थॉट्स रीडर आहे। लेकिन एतिरा सभिनि जा थॉट्स रीडर कीअं ठहींदो? बाप चईंदा आहिनि मां मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न, मां चैतन्य सत्य आहियां। आत्मा बि चैतन्य आहे, शरीर असल आहे, असत्य आहे, असत्य आहे, घड़ी घड़ी बदलंदो रहंदो न। आत्मा त न मरदी आहे न। ये नॉलेज आत्मा ये नॉलेज ग्रहण कंदी आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि मां परम पिता परमात्मा निर्लेप आहियां। छा दुख सुख सां अथवा कड़वी मिठी चीजनि जो मूंखे कोई असर न थींदो। मां हिन लेप शेप सां निर्लेप आहियां। ज्ञान सागर मनुष्य पोइ मां ज्ञान सागर आहियां। मनुष्य पोइ चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे। छो जी आत्मा सु परमात्मा हिकु ई आहे। हिकु चई बसि हुनजे पुठियां फॉलो कंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां निर्लेप आहे, मूंखे कोई खटो खारो न लॻंदो आहे। या हिननि जी आत्मा चईंदी आहे फलानी चीज खटी आहे। मूंखे त सॼे संसार जो ज्ञान आहे जो आत्माउनि खे पढ़ाईंदो आहे। त हर हिक खे सम्झणो आहे कि असां आत्माऊं परम पिता परमात्मा द्वारा ॿुधूं थियूं। हिते त बरोबर भगवान वचन आहिनि, निश्चय करणो आहे गॉड क्रिएटर इज वन। हिते असांखे बाबा असांखे ॿुधाए थो, असांखे निश्चय करणो आहे कि बाबा ई असांखे ॿुधाए थो गॉड क्रिएटर हिकु ई आहे। पहिरियों मुख्य ॻाल्हि आहे भारत जी। भारत अविनाशी खंड हुयो। ये भारत आहे बर्थ प्लेस, पतित पावन जी। ये उचते उच खंड आहे न, हिते लक्ष्मी नारायण जी राजधानी हूंदी। ये तव्हां ॼाणदा आहियो कि बाप वरी खां देवी देवता धर्म जी सैंपलिंग लॻाइनि था न। बाप वरी खां देवी देवता धर्म जी सैंपलिंग लॻाइनि था। जो हिन धर्म जा हूंदा उहो अची करे वक़्तु वठंदा न, हिन करे सैंपलिंग चइबो आहे। छोकी हाणे सैंपल तयार थींदा था वञनि नथा, जो पुरुषार्थ करे हुननि जी आत्मा रेडी थींदी थी वञे। पोइ जॾहिं अंत समय हूंदो त सभु आत्मायूं मथे हली वेंदासीं, पोइ नंबरवार हेठि ईंदासीं। बाबा सम्झाईंदा आहिनि देही अभिमानी ठहिणो आहे। बाबा असांखे पढ़ाइनि था न, असां हिन कननि सां ॿुधंदा आहियूं, पोइ पढ़ंदा आहियूं ऐं पढ़ाईंदा बि आहियूं। अच्छा मीठी मीठी सिकल जे बारे में माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ चित्र खे भुलिजी विचित्र ठही विचित्र बाप खे यादि करणो आहे। देह सहित देह जे सभु धर्मनि खे भुलिजणो, बुद्धि सां भुलिजणो आहे। देही अभिमानी थी रहण जो अभ्यास करणो। देही अभिमानी थी करे खुद जी बाप खे यादि करो, ताकि शरीर जे धर्मनि जे पुठियां न पओ। ॿियो आहे देवी देवता धर्म जो सैंपलिंग तो लॻे, इन करे पावन ज़रूर ठहिणो। दैवी गुण धारण करण है। देवी देवता धर्म जो सैंपलिंग तो लॻे,
इन करे इसकी पावन जरूर ठहणो, दैवी गुण धारण करणा आहिनि, पावन ठही करे दैवी गुण धारण करणा आहिनि। वरदान अलौकिक जीवन जी स्मृति द्वारा वृत्ति स्मृति और दृष्टि के परिवर्तन करने वाला मर्जीवा था। अलौकिक जीवन की स्मृति द्वारा वृत्ति स्मृति और दृष्टि, अलौकिक जीवन की स्मृति यानी कि पंहिंजे हिन जीवन के ध्यान में रखी करे पंहिंजी वृत्ति सभिनि जे लाइ स्मृति की छा याद रहणो खपे, असांजी दृष्टि जो परिवर्तन करण वारा मर्जीवा ठा। ब्रह्मण जीवन के अलौकिक जीवन चइबो न, अलौकिक जो अर्थ आहे न लोक जहिड़ा न, दृष्टि स्मृति वृत्ति सभिनि में परिवर्तन। सदा आत्मा आत्मा भाई भाई जी वृत्ति व भाउ भेण जी वृत्ति रहे, असां सभु आपस में एक परिवार आहियूं, हिक वृत्ति रहे और दृष्टि सां भी आत्मा खे ॾिसो, शरीर खे न, तॾहिं चईंदासीं मर्जीवा, तॾहिं चईंदासीं न पुराणी दुनिया खां मरी करे नई दुनिया में पाठ वॼाइण लाइ तैयार था थियनि। अहिड़ी श्रेष्ठ जीवन मिली वई त पुराणी जीवन याद अची न सकती है। स्लोगन सदा शुद्ध फीलिंग में रहो तो अशुद्ध फीलिंग जो फ्लू पास में भी न अची सकता। जीवन में सदा असांखे शुद्ध फीलिंग में रहणो आहे त अशुद्ध फीलिंग जो फ्लू असांजे पास में भी न अची सकतो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।